नाज़रीन ईद स्पेशल ट्रांसमिशन में मां आहियां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्लाह कुंबर ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि सैयद सदफ़ बुखारी। नाज़रीन जेके जेके हिते ॾिसनि पिया ऐं असांजे ॾिसंदड़नि खे सभिनी खे दिलि जी गहराइनि सां ईद जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं इन ई दुआ सां गॾु त शाल जित हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो तव्हांजो हर ॾींहुं जेको आहे ईद जो ॾींहुं हुजे तव्हांजो जेके लम्हा आहिनि उहे ईद वांगुरु गुज़रनि। सिंध धरतीअ जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त उथंदे ई पाण ॻाल्हि कंदासीं दरियाहनि जी त हिन वक़्तु जेका सूरतयाल आहे उन ॾींहं ते बि असां अॼोको ईद जो ॾींहुं बि जेको आहे उहो दरियाहनि सां मोहबत जो करे ॾींहुं मल्हायूं पिया। असां पंहिंजूं समूरियूं ख़ुशियूं विसारे छॾियूं हिन दरिया जे ख़ातिर। सो ख़ूबसूरत प्रोग्राम आहे, मूंसां गॾु सदफ़ हूंदी ऐं ख़ूबसूरत महिमान हूंदा, दिलचस्प राग हूंदो, ख़ूबसूरत राग हूंदो, ख़ूबसूरत शाइरनि खे असां यादि कंदासीं ऐं ख़ूबसूरत माण्हुनि खे असां यादि कंदासीं। गॾोगॾु इहो बि पुछंदासीं ख़ूबसूरत महिमाननि खां त हुननि जो ईद जो ॾींहुं कीअं गुज़रंदो आहे, हिन वक़्तु जेका असांजी सूरतयाल आहे उहो हुनखे कीअं ॾिसनि था, ईदूं कीअं मल्हाइणु घुरिजनि, अॻे ईदूं कीअं हूंदियूं। सो सदफ़ अॻिते वधिजे। जी अज़मत बिल्कुलु अॻिते वधिजे, पर मां ॿ लफ़्ज़ हिकिड़ा चवंदसि जी त बिल्कुलु। ही जेका असां रमज़ान शरीफ़ गुज़ारियो ऐं इलाही जल्दी गुज़री वियो जहिड़ो की ख़बर ई न पई। ॿियो अलाह ताला जो असां शुक्र अदा कंदासीं त एॾो थधिड़ो मौसम हो जंहिंमें रोज़ेदारनि खे का यानी तकलीफ़ न थी। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं अहिड़ो मौसम कॾहिं रमज़ान में न आयो आहे, ही पहिरियों दफ़ा हूंदो या इलाही माना पहिरीं अहिड़ो को टाइम आयो। ऐं ॿियो त असां दुआ घुरंदा हलंदासीं त अलाह साईं असांजा जेके भाउ भेण आहिनि जेके परेशानियुनि में आहिनि हिन ईद जे ॾिहाड़े ते ऐं हुननि रोज़ा रखिया आहिनि रमज़ान शरीफ़ जा ऐं हुननि तरावियूं पढ़ियूं आहिनि राति जो, अलाह साईं हुननि जूं मुश्किलातूं माफ़ आमीन आमीन आमीन। बिल्कुलु इहो ई दुआ आहे सभिनी जे लाइ, अलाह साईं सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़-ए-मान में रखे। ऐं तव्हांजा ॿ ॾींहं कीअं गुज़रिया ईद जा? हा अज़मत, मुंहिंजा त ॿ ॾींहं इलाही ज़बरदस्त गुज़रिया ऐं जहिड़ो की न रोज़नि जो थकी लही वियो, पंहिंजनि सां मिलणु, पंहिंजे प्यारनि सां मिलणु, उहो त हिकिड़ी ख़ुशी बि आहे, माण्हू लफ़्ज़नि में बयानु त नथो करे सघे। बिल्कुलु बिल्कुलु। हिकिड़े मुंहिंजे ख़्याल में मां जलाल चांडे जो कलाम ॿुधो हुअमि हिकिड़े ॾींहुं, त उनजो इंट्रो इहो हुयो, मतिलबु होजमालो जेको गानो उन्हनि ॻायो आहे, मुंहिंजो खटी आयो खेर सां, त हुनजे इंट्रो में हू चवे थो, ॾाढी पुराणी रिकॉर्डिंग आई थिंक 90s अर्ली जी आहे, त हू चवे थो त ईद उहा आहे मतिलबु त जे ॾींहुं महबूब अची मिले, पंहिंजो अची मिले। ठीकु आहे, ईद इहा न आहे त तव्हां सॼो साल इंतज़ारु कयो ईद उल फितर अचे या ईद उल अज़हा अचे, ईद उन ॾींहुं ईद आहे जंहिं ॾींहुं तव्हांजो महबूब मिले। सो जलाल चांडे पोइ उनखां पोइ हू कलाम शुरू थो कजे, जेका पुराणी रिकॉर्डिंग आहे मुंहिंजी रेडियो पाकिस्तान दिननि ते आहे, त पोइ ॻाए थो त होजमालो मुंहिंजो खटी आयो खेर सां। सो सदफ़ पाण बिना कंहिं देरि से पंहिंजे महिमाननि ॾे हलंदासीं, पंहिंजी चिटचेट बि जारी रहंदी, पाण मुख़्तलिफ़ शयुनि ते बि ॻाल्हाईंदा रहंदासीं, महिमाननि सां बि कचहरी कंदासीं। सो छो न पहिरीं महिमाननि ॾे हलिजे, तारीफ़ कराइजे। पहिरीं तव्हां कराईंदो पहिरीं मां करायां? तव्हां ई करायो, हाणे तव्हां पहिरीं। ठीकु आहे ठीकु आहे। सो ईद स्पेशल जी ट्रांसमिशन में मेहरान टीवी में तव्हां ॾिसंदा अचो पिया, पूरे हिकिड़े तरतीब सां हिकिड़ा प्रोग्राम थींदा पिया अचनि, उहे गीत ख़ुशीअ जा हुजनि, उहे रामू राधा हुजे, ईद रिहान हुजे, उनखां पोइ स्पेशल इंटरव्यूज़ आहिनि जेके अयाज़ लतीफ़ पली जो साहिब जो इंटरव्यू आहे, ईअं एक्सक्लूसिव असांजूं रिपोर्ट्स आहिनि। हिन बुलेटिन में जेके असां सां गॾु महिमान मौजूदु आहिनि उहे नौजवान रागी बि आहिनि, त नौजवान आर्टिस्ट बि आहिनि ऐं पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कनि पिया। हिन सिंध जे जेकी बि सूरतयाल आहे उन में पंहिंजी पंहिंजी फील्ड्स में वेही, हाणे सूरतयाल इहा थी बीहे त माण्हू जेको आहे पुछनि था त तव्हां धरतीअ जे लाइ छा था कयो, जॾहिं तव्हां पंहिंजे हिन पोज़ीशन ते पहुचो था त तव्हां वापसि धरतीअ खे मोटाए छा था ॾियो। त ही उहे टई नौजवान आहिनि जेके सिंध खे मतिलबु त उहो कनि था, सिंध खे ॻाइनि था, गॾोगॾु सिंध जे उनजा आर्टिस्ट आहिनि, तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट आहिनि, चाहे उहो ग्राफिक डिज़ाइनिंग हुजे, चाहे उहो नौजवाननि में जेको आहे उहो उनखे दग वठी ॾियण जो मामिलो हुजे, चाहे उहो सिंध खे ॻाइणो हुजे, चाहे उहो सिंध जे सूरनि खे ॻाइणो हुजे। ऐं पोइ उन महफ़िल जे विच में जॾहिं सरमद जो नालो अचे त पोइ सरमद त सरमद आहे। सो मां बिना कंहिं देरि जे पंहिंजे पहिरें महिमान जो तारीफ़ कराईंदुमि। संदन नालो पाण तमामु वॾे घराने सां तालुक़ रखनि थियूं, मोहम्मद सुलेमान जोयो साहिबु, उन्हनि जी तरबियत, उन्हनि जी शफ़क़त, उन्हनि जी अज़मत, उन्हनि जी महिरबानी, उन्हनि जी डिग्निटी, पंहिंजी धीअरुनि खे उन्हनि तमामु ख़ूबसूरत हिकिड़ी तालीम ॾिनी आहे। ऐं उन ई घराने जो हिकिड़ो चश्मो चिराग, उन ई घराने जो हिकिड़ो वणु आहे, बूटो आहे, उन गुल जो हिकिड़ो गुल, उहा आहे ताहिरा जोयो जी नंढी भेण इकरा जोयो, जेका पाण सोशल एक्टिविस्ट आहे, यूथ एक्टिविस्ट आहे, गॾोगॾु जेको आहे उहो ग्राफिक डिज़ाइनर आहे। इकरा जोयो खे असां भलीकार चऊं था। इकरा, तव्हांखे दिलि जी गहराइनि सां ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? महिरबानी अव्हां जी, मेहरान टीवी जे सथ जी। मां बिल्कुलु ठीकु आहियां। ईद जो टियों ॾींहुं, खोड़ सारियूं मुबारकूं अव्हां खे, मेहरान टीवी वारनि खे। थैंक यू सो मच। अॻिते वधंदासीं। ॿियो जेको असांजो महिमान आहे, जंहिंजो मूं शुरू में ई ज़िक्र कयुमि त जंहिं महफ़िल में सरमद हुजे ऐं पोइ उन सरमद जी यादि अची वञे थी, पोइ जॾहिं हू ॻाए थो त जॾहिं कंहिं बि बादल वलहारियूं असांजूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं, मुंहिंजे मासूम बचड़नि जी सार लहिजो त मूंखां पोइ दग न पंहिंजो भुलिजी वञनि। ऐं उनखां पोइ केतिरा ई कलाम नेणनि जा ककर बरसिया हूंदई, सुॾकनि में त सारियो हूंदई,
सो अॼु पाण सुटकनि जी ॻाल्हि कोन था कयूं, अॼु पाण ईद खे था मल्हायूं। सो ख़ूबसूरत रागी आहे ऐं सरमद सिंधीअ जी आवाज़ में, सरमद जे रूप में, सरमद जी शख़्सियत में उगाईंदो आहे। असांजो प्री प्यारो दोस्त आहे, महबूब आहे असांजो सरमद आया। सरमद खे असां भली कार चवंदा। सरमद, ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। कीअं आहियो तव्हां? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक, ज़बरदस्त, अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजे तरफ़ां बि ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। ज़बरदस्त ज़बरदस्त। उन खां पोइ वरी अॻिते वधंदासीं। जेको टियों महिमान आहे, मां जॾहिं प्रोग्राम शुरू पियो कयुमि त मां खिल भोग कयुमि पियो त मुंहिंजो यार हीअ थोरो सेटिंग मां सही रखिजो। 3 ॻरा नाला वेठा आहिनि, नालनि जो वॾो असरु थींदो आहे न। सो हिकिड़े पासे सचल हुजे, हिकिड़े पासे इकरा हुजे, उन खां पोइ जेको टियों वॾो नालो आहे उहो आहे सचल। सो सचल मंगी असां सां गॾु मौजूदु आहे। सचल मंगी लाड़काने जो ही नौजवान आहे, तमामु ख़ूबसूरत नौजवान आहे, ख़ूबसूरत राग ईंदो आहे। आशिक़ निज़ामानी ख़ूबसूरत मूसीकार आहे, ख़ूबसूरत कंपोज़िशन्स हू कंदो आहे। नंढी उमिरि में हिननि तमामु सुठो नालो ठाहियो आहे, सुठी महिनत कई आहे। अञा बि महिनत जे ट्रैक ते आहिनि, मतिलबु ट्रैक ते तव्हां हलो पिया। सचल साईं, तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि मुंहिंजे मेहरान टीवी जो समूरे सथ जे तरफ़ां। कीअं आहियो तव्हां? मां बिल्कुलु ठीकु आहियां। सचल मुंहिंजे तरफ़ां बि तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं। सो सभिनी खां पहिरीं पाण किथां शुरूआति कजे? अच्छा, आनंद भाई बि रहिजी वियो आहे। सो आनंद भाई असांजो हिकिड़ो बैंड आहे, आनंद भाई जो हैदराबाद जो तमामु ख़ूबसूरत बैंड आहे, जंहिंखे लीड कंदो आहे असांजो आनंद भाई। हर ईद जी रिहाण में, हर ईद जे प्रोग्राम में, मेहरान टीवी जो प्रोग्राम हूंदो, हुन में तव्हां ॾिसंदा हूंदा त आनंद भाई सां असांजो साथ हूंदो आहे। गॾोगॾु हू तमामु सुठा हिकिड़ा आर्टिस्ट आहिनि, हिकिड़ी टीम सुठी खणी हलंदा आहिनि। उनखां पोइ जो म्यूज़िक जेको आहे, फ़नकार खे ज़ाहिर आहे म्यूज़िक जेको आहे उनजा इंस्ट्रूमेंट्स जेके आहिनि उहे जीआरींदा आहिनि, आवाज़ खे उहे अची दॻ ॾींदा आहिनि। असांखे जेको इंजॉय कंदा आहियूं, सो ढोल हुजे, पोइ पियानो हुजे, पोइ गिटार हुजे, उहो समूरी जेको मैनेजमेंट थींदी आहे उहा आनंद भाई जे जेको आहे कमज़ोर कुलनि ते हूंदी आहे। आनंद भाई सफ़ा ईअं ख़ामोश तबियत जो मालिक आहे, पर तमामु ख़ूबसूरत हुनजी आङुरियूं जेके आहिनि जंहिंमहिल कीबोर्ड ते रक़्स कंदियूं आहिनि त पोइ चङा भला हीअं मीर रक़्सम थी वेंदा आहिनि ऐं झूमणु लॻंदा आहिनि। कीअं सरमद अयास? तव्हांजो आवाज़ु हुन जूं आङुरियूं, ठीकु आहे, आङुरियूं जॾहिं कीबोर्ड ते रक़्स कनि त जीअं आङुरियूं कीबोर्ड ते रक़्स कंदियूं आहिनि, ऐं हीअं जेके हज़ारनि जो लखनि जो जंहिंमहिल मजमो हुजे पोइ ईअं झूमणु लॻंदो आहे। पोइ चवंदो आहे त हिन दिलि कलंदरीअ में दम दम धमाल आहे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं इकरा खां। इकरा, अॼु जे नौजवान जी ईद कीअं हूंदी आहे? मतिलबु मूंखे बि नौजवाननि में ई शामिलु कजो। तव्हां ॿुधायो त नौजवान सोचे छा पियो, कीअं हुनखे ईद मल्हाइणु घुरिजे, कीअं हुन जूं ईद जूं तयारी करणु घुरिजनि। असां पोयों वर्जन आहियूं, मतिलबु पुराणो असांजो वर्जन आहे, त असां नंढे हूंदा हुआसीं जूता वञी वठी ईंदासीं, कपिड़ा वठी ईंदासीं, पोइ सॼो ॾींहुं बि हुननि खे ॾिसंदासीं। हाणे छा थो थिए? इहा ई आहे, ऐं ईद जो जेको ॾींहुं आहे उहो ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे, मोहबतनि जो ॾींहुं आहे। ऐं मुंहिंजी हीअ सेकेंड टाइम ईद मेहरान टेलीविज़न सां गॾु थी आहे, त ॾाढो सुठो लॻी रहियो आहे। एज़ अ यूथ एक्टिविस्ट तव्हां मूंखां पुछो आहे त ईद हिकु नौजवाननि जे हिसाब सां जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त ईद जो ॾींहुं उहो आहे जेको पंहिंजाइप में गुज़रे थो, पंहिंजनि सां गुज़रे थो, मोहबत में गुज़रे थो ऐं मोहबत सां मिलिजे थो। मोहबत जो ई नालो ईद आहे। वॾनि खे ॾिसिजे थो त ईद ई बिल्कुलु ईद ई आहे। ऐं असां वॾा हुजनि त ईद आहे, ऐं इलाही घर अॼु अहिड़ा हूंदा जिन में हुननि जा वॾा मौजूदु न हूंदा, पर उन्हनि खां सवाइ वाक़ई ईद जो ॾींहुं बि जेको आहे घर जो वीरानी जो मंज़र ॾींदो आहे, जंहिंमें मां पाण हिकिड़े हुन कर्ब मां गुज़रियां पियो। सरमद हलंदासीं। सरमद, कीअं पंहिंजो ईद गुज़रंदी आहे तव्हांजी? ईद जो ॾींहुं कीअं गुज़रंदो आहे? ईद सर आम अमूमन जीअं गुज़रंदी आहे, पर हीअ ईद थोरी ॾुखी आहे। सिंधु दरिया जे मथां हेॾो सारो धाड़ो पियो थो लॻे, इम्तिहान में ईद गुज़रे आहियूं था। मेहरान टीवी वारनि बि दरिया जे लाइ पंहिंजे हिसाब सां वॾी जदोजहद कनि पिया। बिल्कुलु बिल्कुलु, न रुॻो मेहरान टीवी पर हर माण्हू बचो हिकु माण्हू जेको आहे उहो पंहिंजो हुन में करे थो। जेके असांजा तव्हां ॾिसो वीडियोस जेके हलनि थियूं, प्राइमरी जा जेके ॿार आहिनि, प्राइमरी जा ॿार उहे तख़्तियूं खणी बीठा आहिनि वॾनि ताईं। ऐं हीअ आवाज़ आहे मिसाल मेहरान टीवी उन ते असां ॻायूं था अचे। जी हा, दरिया जी हिमायत में गाना ॻायूं था, गीत ॻायूं था, पोइ वरी माण्हुनि ताईं पुॼनि था। जी हा, बिल्कुलु वॾी जदोजहद आहे, बिल्कुलु तमामु वॾी जदोजहद आहे। हीअ जंग आहे, इहा जंग जोटणी आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मेहरान टीवी सिंधवासियुनि जो आवाज़ु आहे, तव्हांजो आवाज़ु आहे, असांजे ॾिसंदड़नि जो आवाज़ु आहे। झर झंग में जेके असांजा दोस्त वेठा आहिनि, ददियूं भेनरूं भाइरूं, सभिनी जो आवाज़ु आहे। सचल खे ख़्याल में ईद मुबारक तव्हां चओ। ॿीहर चओ। सचल खे ईद मुबारक चवंदसि, इन करे जो मूंखे इलाही सॉन्ग्स सचल साहिब जा इलाही मूंखे फेवरेट आहिनि। सचल लाड़काणे खां शिफ्ट थी तव्हां हैदराबाद आया आहियो, छा डिफरेंट कंदा त कीअं ॻोठनि जी ईद कीअं हूंदी आहे? हाणे शहर में मज़ो अचे थो नथो अचे? फ़र्क़ु इहो आहे त हुते सभु पंहिंजा दोस्त यार ॻोठाई सभु गॾु हूंदा आहिनि। ईद निमाज़ पढ़ण जो हिकिड़ो मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। हा बिल्कुलु, पुराणी ईदगाहुनि में जेको आहे ॻोठनि ईद निमाज़ में 5 मिंट जी थींदी आहे इबादत। बाक़ी उन खां पोइ भाकुर ईअं लाइनुनि में पाइबा आहिनि सभिनी दोस्तनि सां ॻोल्हे ॻोल्हे,
उन्हनि जो अलॻि मज़ो हूंदो आहे। हिते मजबूर साहब ऐं मां तव्हांखे भाकुर पाईंदासीं, वरी 3 नंबर ते ख़ालिद जागीरानी ईंदो, ईअं लाइन में बीहंदासीं, पहिरें ॾींहं ते तव्हां पाए चुका आहियो, हाणे 3 ॾींहं आहे। हा इहा ॻाल्हि आहे, इहा अच्छा ॾाढी सुठी चेंज आई आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। मुंहिंजे ख़्याल में त जॾहिं सिंधु दरिया जी सरमत ॻाल्हि कई त मुंहिंजे ख़्याल में पाण सिंधुअ सां ई ॿी कचहरी पोइ पहिरीं सिंधुअ खे भेटा ॾिजे। सो सरमत साईं हीअ कमान तव्हांजे हवाले आहे। बिल्कुलु पर काह खां निकिरी दाह वई, दरिया मां उॾंदे धूड़ ॾिसी, मेहार खां विसरी बाह वई। ओ साह सिंधियुनि जा शाह दरिया, ओ साह सिंधियुनि जा शाह दरिया, तूं जल थल जल थल भरिजी ईंदे मां तोखे पिया मोहींदुसि। ओ साह सिंधियुनि जा शाह दरिया, ओ साह सिंधियुनि जा शाह दरिया। कणक पियारी दे काका, पीअण लॻा थिया पाणी। कीअं कणक पियारी दे काका, पीअण लॻा थिया पाणी। अॼु सिंधुड़ी खीमा खीमा अब्बास जी घुर्जे बलवाणी। तूं जल थल भरिजी ईंदे मां तोखे ॾिया मोहींदुसि, मां तोखे ॾिया मोहींदुसि। ओ साह सिंधियुनि जा शाह दरिया, ओ साह सिंधियुनि जा शाह दरिया। अॼु मौज में अचु महराण वरी, कंधियूं ऐं किनारा बाड़े छॾे। अॼु मौज में अचु महराण वरी, कंधियूं ऐं किनारा बाड़े छॾे। जे तो ते बंद बधन कारा, से अंदर कारा बाड़े छॾे। तूं जल थल भरिजी ईंदे मां तोखे ॾिया मोहींदुसि, मां तोखे ॾिया मोहींदुसि। ओ साह सिंधियुनि जा शाह दरिया, ओ साह सिंधियुनि जा शाह दरिया। जंहिं दरिया बेड़ा बोड़िया, अॼु उन में माल जा चारा। जंहिं दरिया बेड़ा बोड़िया, अॼु
अॼु उन में माल जा चारा भगवान जी ॻाल्हि नथा करियूं भिट घोट बिलाल ॾुखारा तूं जल थल भरिजी ईंदे मां तोखे ॾिया मोहींदुसि मां तोखे ॾिया मोहींदुसि ओ साह सिंधियुनि जा शाह दरिया ओ साह सिंधियुनि जा शाह दरिया। तमामु ख़ूबसूरत शाइरी कंहिंजी आहे सरमद? साईं अली दोस्त आजिज़ जी। कंहिंजी? साईं अली दोस्त आजिज़। साईं अली दोस्त आजिज़ साहब तमामु ख़ूबसूरत शाइरी ऐं तमामु ख़ूबसूरत हिकिड़ी मंज़र निगारी आहे। मुंहिंजे ख़्याल में साई ते हलूं पोइ हुन खां पोइ जल्दी वरी वापसि अचूं त नाज़रीन केॾांहुं बि न वञिजो। ईद स्पेशली ख़ूबसूरत ट्रांसमिशन जारी आहे, गॾो गॾु ख़ूबसूरत रिहान बि जारी आहे, मौसीक़ी ख़ूबसूरत ॻाल्हियूं ऐं हुन खां पोइ तव्हांजूं यादूं ऐं तव्हांजो हीउ फीडबैक। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी ट्रांसमिशन तव्हां सभिनी खे जिन जिन असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे उन्हनि सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं इन ई दुआ संगत त शाल जित जो ख़ुशि जो असांजो हर ॾींहुं ईद जो ॾींहुं हुजे ऐं महिमाननि हलंदासीं बिना कंहिं देरि जे सदफ़। जी जी ऐं अज़मत मां बि जेके असांजा नाज़रीन ॾिसी रहिया आहिनि असांखे कंहिं ॾोराहनि इलाइक़नि में आहिनि या जी हा कंट्री आउट ऑफ कंट्रीज़ आहिनि उन्हनि खे मां ईद जूं लख लख हा वाधायूं बिल्कुलु चवंदसि। आउट ऑफ कंट्री जेके इहे पंहिंजे देश खां परे जेके जी, ईद बिल्कुलु। गुज़ारींदा आहिनि न उन्हनि जी बि ईद हिकिड़ी वॾी करब में गुज़रंदी अथव। बिल्कुलु मतिलबु सही पिया चओ तव्हां। मां कुझु देरि पहिरीं ॻाल्हायुमि डॉक्टर एजाज़ तुर्क सां साना जा उहे आहिनि जी, चई जी। त मां 40 सालनि खां पोइ पंहिंजी सिंध वापसि आयो आहियां सिर्फ़ु ईद मल्हाइण। सो जेके इहे असांजा दोस्त हाणे त हज़ारनि जी लखनि जी तादाद में परॾे में रहनि था, उहे बिल्कुलु। दुनिया जी कहिड़ी बि कुंड हुजे उते सिंधियुनि पंहिंजो पाण मञायो आहे ऐं पंहिंजो पाण मञाए रहिया आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾिसो जॾहिं हीअ सिंधू कैनाल जी ॻाल्हि थिए थी त दुनिया जी हर हिकु शहर में जेको आहे जिते बि सिंधी मौजूदु आहे उहो पंहिंजे फेसबुक ते एहतिजाज पियो करे, उतां वेही पंहिंजे हथनि सां नंढनि नंढनि पेजिस ते जेको आहे पंहिंजे हथनि सां लिखी उते जेको पाकिस्तान जो काउंसिल खानो आहे उते का आलमी क़ुवत जी को आलमी ऑफिस आहे को आलमी इदारे जी ऑफिस आहे उते बि साम्हूं वञी एहतिजाज था कनि त असांखे सिंधू बचाए ॾियो। तो जस हुजे उन्हनि खे पर हिकिड़ी वॾी करब आहे ईद माण्हू था ॾिसूं औरतूं आहिनि ॿार जी हा, आहिनि बिल्कुलु। हर फील्ड जो माण्हू पाण ई निकिरी पियो आहे। पाण निकिरी पियो आहे। हीअ ॾिसो हीअ वॾे हिकिड़े अरसे खां पोइ हिकिड़ी इहा पहिरीं जेको आहे तहरीक आहे उनखे कंहिं बि हुन माण्हूअ जेको आहे क़यादत जो इंतज़ारु न कयो आहे, न कंहिं लीडर जो इंतज़ारु कयो आहे, न वरी कंहिं सॾ जो इंतज़ारु कयो आहे। हर को संदरा ॿधी ॿाहिरि निकितो आहे ऐं चयो आहे त बसि पोइ जेकॾहिं मौत अचिणो आहे त भले मौत अचे पर सिंधूअ खे बचाइणो आहे। पाण जी ॻाल्हि ॿोल सिलसिलो जारी रहंदो। पाण महिमान न मुंहिंजे ख़्याल में हलूं उन्हनि खे ॿुधूं। अज़मत पाण हाणे था इकरा ॾे। हा, इकरा, इकरा बिल्कुलु। जो तव्हां ॿुधायो त नौजवाननि खे छा करणु घुरिजे? ॾिसो नौजवान हिकु सिधी ऐं बिल्कुलु सिधी लाइन जीअं आहिनि ऐं हींअर जीअं सिंधू दरिया ते धाड़ो पियो हले, सिंधू दरिया सां ई असां आहियूं ऐं हींअर नौजवाननि जो जेको ॻंढ आहे सिंधू दरिया जे लाइ जीअं नौजवान उथी बीठा आहिनि, नंढो नंढो ॿारु उथी बीठो आहे त मुंहिंजे ख़्याल सां नौजवाननि जो इते वॾो रोल आहे ऐं जेको नज़र बि अचे पियो पूरी सोशल मीडिया ते तव्हां ॾिसी रहंदियूं हूंदियूं। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। सरमद ॾे हलंदासीं। सरमद जीअं असां ज़िक्र कयोसीं त हर फील्ड जो माण्हू पंहिंजो पंहिंजे हिसे जो कमु करे पियो। हाणे हीउ जेको फ़नकारनि जो मामिलो आहे, जेके गुलूकार आहिनि उन्हनि जी तव्हां महिनत खे कीअं था ॾिसो, उन्हनि जो जेको हिकिड़ो किरदार खे कीअं था ॾिसो? बिल्कुलु चोथे पंजे ॾींहं जी ॻाल्हि आहे त असां प्रेस क्लब ते जेके फ़नकार दोस्त हुया सभिनि खे घुराए ऐं दरिया जे धाड़े मुतलिक़ असां जेको एहतिजाज रिकॉर्ड करायोसीं ऐं असांजो उहो बहितरीनु एहतिजाज जेको आहे सो मथे ताईं वियो, काफ़ी ताईं वियो। त अहिड़े तरीक़े सां जेके हर माण्हू असांजो जेको आहे न हेठां खां वठी मथे ताईं उहो जेको आहे दरिया जी मालिकी करे, सिंधु हूंदो त असां हूंदासीं, जे सिंधु न हूंदो त असां बि न हूंदासीं, छो त वुजूअ जो सचल साईं तव्हां छा चवणु चाहींदा? सिंधु दरिया जे हवाले सां त बुनियादी तौर ते सोचिजे त जेकॾहिं पाणी पीअण लाइ न हुजे जी हा ऐं सफ़ाई सुठाई करण लाइ पाणी न हुजे, वेझण लाइ पाणी न हुजे त पाण कीअं किना थी वेंदासीं न। जी हा बिल्कुलु। त जेकॾहिं इन तराज़ू में पाण मापे ॾिसिजे इन शइ खे त ॾाढा ॾुखिया थी वेंदासीं। बिल्कुलु दरिया खां बिना तबाह थी वेंदासीं। ज़िंदगी न आहे, सिंधू खां बग़ैर का ज़िंदगी न आहे। सचल साईं तव्हां असांखे छा था ॿुधायो ईद जो मौक़ो ऐं तव्हांजी ख़ूबसूरत कंपोज़िशन ऐं ख़ूबसूरत शाइरी, ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़? जी जी बिल्कुलु। ते ॻाढ़ा छा गुल छटायो
हो रस्तनि ते ॻाढ़ा छा गुल छटायो पंध में आ पिरी मुंहिंजो आयो रे आयो पंध में आ पिरी मुंहिंजो आयो रे आयो रोडनि ते ॻाढ़ा छा गुल छटायो रस्तनि ते ॻाढ़ा छा गुल छटायो पंध में आ पिरी मुंहिंजो आयो रे आयो जानी पंध में आ पिरी मुंहिंजो आयो रे आयो शान वारो माण्हू आहे मान वारो माण्हू आहे शान वारो माण्हू आहे मान वारो माण्हू आहे हीरनि जी आखाणे मन कितल मोतिन जो सफ़ादाणो आहे ख़बर इहा हर जाए हुलायो ख़बर इहा हर जाए हुलायो पंध में आ पिरी मुंहिंजो आयो रे आयो जानी पंध में आ पिरी मुंहिंजो आयो रे आयो हुन जे अचण सां बहारी थींदी ऑटोमेटिक गुलज़ारी थींदी हुन जे अचण सां बहारी थींदी ऑटोमेटिक गुलज़ारी थींदी अहिड़ो मुंहिंजो महबूब मिठो आहे ॾिसण सारी दुनिया पोईंदी शहनायूं ऐं दुहल भली वञी वॼायो शहनायूं ऐं दुहल भली वञी वॼायो पंध में आ पिरी मुंहिंजो आयो रे आयो जानी पंध में आ पिरी मुंहिंजो आयो रे आयो अनवर जो ए जो यार अचे थो मूंसां करण जो प्यार अचे थो अनवर जो ए जो यार अचे थो मूंसां करण जो प्यार अचे थो इन्ही ख़ुशीअ में मां पान थो मां सुहिणनि जो सरदार अचे थो ख़बर इहा हर जाए गुलायो ख़बर इहा हर जाए हुलायो पंध में आ पिरी मुंहिंजो आयो रे आयो जानी पंध में आ पिरी मुंहिंजो आयो रे आयो रोडनि ते ॻाढ़ा छा गुल छटायो रस्तनि ते ॻाढ़ा छा गुल छटायो पंध में आ पिरी मुंहिंजो आयो रे आयो जानी पंध में आ पिरी मुंहिंजो आयो रे आयो जेके नंढपण जूं ईदूं हुयूं उन वक़्तु जेके असांजा समाजी क़दर हुआ असांजी जेका सोसाइटी हुई हाणे वरी जेका असांजे रवैयनि में तब्दीली आई आहे जेका चेंज आई आहे सोसाइटी में चेंज आई आहे कीअं कंपेयर कंदा ईदुनि खे वक़्तु जेको आहे काफ़ी गुज़री वियो आहे ऐं असां जॾहिं नंढड़ा हुयासीं त असांखे ईदूं वरी सुठियूं लॻंदियूं हुयूं हाणे वरी असांजे मथां हिकिड़ो वज़न अची वियो आहे सभिनि जे मथां तव्हांजे असांजे मथां त असां पंहिंजूं ईदियूं घटि था कयूं ॿियनि खे ईदूं माना घणियूं था करायूं त ईद जो घणो वज़न थो लॻे ऐं हाणे ताज़ो मिसाल तव्हां ते वज़न माना काफ़ी पिया वज़न आहे कीअं पाण खे चेंज करणु घुरिजे वापसि पाण उन सोसाइटी में छो नथा वञी सघूं वापसि सर कोन अची सघंदासीं वापसि हाणे जेको नई टही आहे न उहा ई जेको आहे उन शइ खे खणंदी बाक़ी असां जेको गुज़री आया आहियूं त असांखे हाणे इहो आहे त असांखे सुठाई करणु खपंदी माना सुठा सुठा असांखे कमु करणु खपनि पंहिंजनि माण्हुनि खे हिमथाइणु खपे जीअं सिंधू जो मसइलो आहे पाणी जो मसइलो आहे
या जेके दोस्त असांजा पहुची नथा सघनि मिसकीन आहिनि उन्हनि जी असां मदद कयूं पंहिंजे ख़र्चे मां थोरो घणो उन्हनि खे बि असां माना वंडू करायूं त बहितर थींदो। न तव्हां तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। ईद जे मौक़े ते असांखे घुरिजे त ई जेके असांजा घर भाती आहिनि सम्झो उहे असांजी फैमिली आहिनि। मां हींअर ताज़ो केटी बंदर ई खाणो छाणी सॼो ई रमज़ान में ई दौरो करे आयुमि त तव्हां यकीन कयो इहे मीर बहर मतिलबु दरिया जा बादशाह हुआ। उन इलाइक़े में सॼी रुञ ई रुञ आहे, उते उन्हनि वटि खाइण लाइ कोन्हे को, पंज मतिलबु त वेला उहे लंघण ते आहिनि। त जेके बि तव्हांजे आसे पासे में तव्हां असां नथा चऊं त परे वञो, जेके बि तव्हांजे आड़े पाड़े में ॾिसो था त उहे वीचारा अबोझ आहिनि, उनजी आमदनी घटि आहे या वरी उहा गुरबत आहे त तव्हां उन्हनि जी मदद कयो, असां ते फ़र्ज़ु थिए थो। ॾिसो न सिंध हिकिड़ी अहिड़ी माना जेको आहे खितो आहे उन खे हर माण्हू ॻायो आहे। ॾिसो न शाइर चए थो अॼु मौज में अचु महिराण वरी कंधियूं ऐं किनारा ॿोड़े छॾ जे तोते बंद ॿधनि कारा से अंदर कारा ॿोड़े छॾ। त जेके पंजाबी शाइर आहिनि उहे था चवनि त यार सिंध जा शाइर जेके आहिनि वॾा ख़ुशनसीब आहिनि जेके पंहिंजी धरतीअ खे था ॻाइनि ऐं पंहिंजे माण्हुनि खे था ॻाइनि ऐं उन्हनि त सिर्फ़ु इश्किया शाइरी ॻाई आहे न, पंजाब खे ॿियनि खे कोन ॻायो अथनि। दुनिया में तव्हां किथे वञो हर दुनिया जो जेको अदीब आहे, लिखंदड़ आहे, जेको प्रोफेसर आहे, उस्ताद आहे, उहो चवे थो त सिंधियुनि जहिड़ो को माण्हू कोन्हे। सिंधी जेका पंहिंजी धरतीअ सां प्यारु कंदा, पंहिंजे माण्हुनि सां प्यारु कंदा, पंहिंजी कुदरत सां, पंहिंजे वसीलनि सां। ॿिए लिटरेचर में सिर्फ़ु नेचर आहे, गुल फुल, हीअ गुल जे वधी वञे त मां हुनजो आशिक़ थी वञा। मूंखे असां छा था कयूं, हर कंहिंजे एहसासनि खे ॻायूं था। इकरा ॾींदासीं। इकरा, तव्हां खां सदफ़ सवाल कयो त यूथ खे छा करणु घुरिजे। मुंहिंजो सुवालु इहो आहे त हिन वक़्तु यूथ सोचे छा पई, मतिलबु उनजे ज़हन में कहिड़ा ख़्याल हलनि पिया, कहिड़ियूं उनजे ज़हन में जेको आहे उनजो एक्टिविटीज़ हलनि पियूं, उनखां पोइ क्रिएशन्स कहिड़ियूं हलनि पियूं। नौजवान जेको आहे सो सिंध जो सरमायो आहे ऐं नौजवाननि सां ई असां आहियूं, नौजवाननि सां ई सिंध आहे ऐं सिंध सां ई दरिया आहे। हींअर जेको अहम मामिलो हली रहियो आहे सो सिंध ऐं सिंधू दरिया हली रहियो आहे। त मुंहिंजे ख़्याल सां त नौजवान जे माइंड में सिर्फ़ु हिकु ई ॻाल्हि आहे, सिंधू दरिया खे बचाइणो आहे, पाणी पंहिंजो आहे, पाणी खे बचाइणो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, मुंहिंजे ख़्याल में त नौजवान अॼुकल्ह बसि इहो चवनि था त डिग्री पूरी कयूं, नौकिरी सुठी मिले, पैसा वधीक मिलनि, जिते पैसा वधीक मिलनि उहा वञी नौकिरी कयूं। बिल्कुलु बिल्कुलु, इहो बि चई सघिजे थो, छो जो हींअर ॾिठो वञे त क्रिएशन तमामु घटि थी वई आहे ऐं क्रिएशन जे हवाले सां आउं ॻाल्हि कंदी हलां त मां पाण हिकु ग्राफिक डिज़ाइनर आहियां न, त ग्राफिक डिज़ाइनर हूंदे सूंदे मां पाण ॻोल्हा में आहियां त किथे सुठी जॉब मिली वञे ऐं छो जो अपॉर्चुनिटीज़ मिलनि थियूं पर असांजो कमु आहे उन्हनि खे अवेयर करणु। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, तमामु ख़ूबसूरत अपॉर्चुनिटीज़ मिलनि थियूं। सचल साईं, सिंध नौजवान रागियुनि खे कीअं था ॾिसो, उहे छा हिकिड़े पासे जेको राग विच में तनक़ीद तमामु घणी थी राग ते, वरी हाणे वापसि असां ट्रैक ते अची विया आहियूं, मतिलबु ॿुधंदड़ जेके आहिनि उहे हिकिड़ो सुठो ऐं उनजे ॿुधनि था, क्लास खे ॿुधनि था। तव्हां छा छा सम्झो त नौजवाननि जो हिन पासे लाड़ो हाणे कीअं आहे, अचणु घुरिजे न अचणु घुरिजनि? जॾहिं खां अदा रजब वारा या ॿिया थर जा नौजवान रागी जेके आहिनि उन्हनि ॻाइणु शुरू कयो आहे या उन मशहूरु थियणु शुरू थियो आहे त राग सुठे पासे था वञे पियो। नौजवान हाणे सुठे मौसीक़ी खे ॿुधनि पिया। राग अहिड़ी शइ आहे, माना के चवनि था त भाउ राग हिन ख़राबु करे छॾियो, उन पाण खे ख़राबु कयो आहे। जेको सुठो ॻाईंदो, जेको सुठो सुर में अंदाज़ में ॻाईंदो उहो अमर थींदो। मिसाल उस्ताद यूसुफ हुयो, उस्ताद सरमंद, वहीद अली खान वारा, उन्हनि माण्हुनि जेको कमु करे विया आहिनि त उनजो यादगार आहे। जीअं मिसाल अब्दा परियूं हले पई हिन महिल, त जेको बि कमु सुठो कंदो उहो अमर थींदो, जेको बि गंदु कंदो उहो गंदु ई हूंदो, पोइ केरु बि हुजे। बिल्कुलु, तमामु कम जी ॻाल्हि। जी न त जेको सिंगर आहे उहो जेको राग थो ॻाए, उन जी सिलेक्शन आहे पोएट्री जी, उन मां बि सिंगर जी ख़बर पवंदी आहे त उनजा ख़्याल छा आहिनि, हू छा थो चवणु चाहे। बिल्कुलु बिल्कुलु, इन में ॾिसो असांजो पंहिंजो बि ॾोह आहे, ॿुधंदड़नि जो बि ॾोह आहे, त उहो उनखे असां एतिरो कयूं था त तॾहिं कनि था। मुंहिंजे ख़्याल में सचल खां हिकिड़ी गज़ल ॿुधजे अॼु। मां सुबह मेरान में वेहंदो हुअमि त सचल ईंदो, पोइ उहो सुबुह असांजो तमामु ख़ूबसूरत गुज़रंदो हुयो। तव्हां बिल्कुलु सही पिया चओ, सुठो गुज़रंदो गज़ल मुंहिंजे ख़्याल में हुजे। बिल्कुलु बिल्कुलु। रूह केवल
जियां वकोड़ियो थी रूह खे वल जियां वकोड़ियो थी जी असांजी उछात जोड़ियो थी रूह खे वल जियां वकोड़ियो थी रूह खे वल जियां वकोड़ियो थी जी असांजी उछात जोड़ियो थी रूह खे वल चूड़ियूं चंद्र जियां टुटियूं आहिनि चूड़ियूं चंद्र जियां टुटियूं आहिनि बाह खे एतिरो मरोड़ियो थी जी असांजी उछात जोड़ियो थी रूह खे वल जियां वकोड़ियो थी रूह खे वल हाय में हार बंसरी तुझी हाय में हार बंसरी तुझी केतिरा सद केतिरा सद जो अजु बोड़ियो थी जी असांजी उछात जोड़ियो थी रूह खे वल जियां वकोड़ियो थी रूह खे वल प्यार खां को नथो मुड़ी पोइ भी प्यार खां को नथो मुड़ी पोइ भी प्यार खां को नथो मुड़ी पोइ भी केतिरो केतिरो अया ज़लोड़ियो थी जी असांजी उछात जोड़ियो थी रूह खे वल जियां वकोड़ियो थी रूह खे खूबसूरत रूह खे वल जीअं वकोड़ियो अथई सो तमामु हिकिड़ो सुठो मैसेज आहे हुन में जीअं सां जीअ खे जोड़ियूं सो जेके बि असां ॾिसंदड़ आहिनि सभु पंहिंजे जीअ सां जीअ खे जोड़ियो पंहिंजे महबूबनि खे पंहिंजे प्यारनि खे जेके विछड़ी विया उन्हनि खे ईद जो टियों ॾींहुं आहे हर ॾींहुं जेको आहे उहो ईद आहे हुन जेॾीमहिल जीअ सां जी जोड़ींदव त उहो ईद जो ॾींहुं हूंदो नंढो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था ॾिसंदा रहो ईद स्पेशल
ट्रांसमिशन में एक भेरो ॿेहर भलीकार, तमामु ख़ूबसूरत कचहरी ऐं तमामु ख़ूबसूरत असांजा महिमान, गॾोगॾु असांजे सिंधुअ जी ॻाल्हि, असांजे जियापे जी ॻाल्हि ऐं हिन धरतीअ जी ॻाल्हि त हीअ जेका ईद असां मल्हायूं पिया, ईद त मल्हायूं पिया पर हिकु अंदर में तकलीफ़ आहे, अंदर में हिकिड़ो फ़िक्र आहे, अंदर में हिकु कर्ब आहे त असांजो जेको सिंधु दरिया आहे उहो ॿियनि जे हथनि में पियो वञे, उन ते कब्ज़ो पिया थिए, उन जे मथां जेको आहे केनाल हलिया पिया वञनि। असां मुसलसल हिन जिदोजहद में आहियूं। ॾिसो ईद ते माण्हू थियण त ईअं हूंदो आहे, जेके ट्रांसमिशन्स थींदियूं आहिनि या घरनि में जेको माहौल हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे सदफ़ त मतिलबु त ईद जूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, चहचटो हूंदो आहे हिकिड़ो। ऐं हिन ईद ते ॾिसो हर घर में, हर महफ़िल में, ईद जी निमाज़ुनि में बि मतिलबु इहो ज़िक्र थियो त असांजी सिंधुअ जी पारत हुजे। हा बिल्कुलु। ऐं असमत इहो जो ॾिसी करे ख़ुशी बि महसूसु थिए थी त असांजा सिंधी जेके भाउर भेणूं ऐं इवन ॿारड़ा नंढड़ा उहे एतिरा यानी अवेयर थी विया आहिनि जो पंहिंजे जेको सिंधु जे किनालनि जो मामिलो आहे उन ते सभु उथी पिया आहिनि। इहा हिकु यानी मुस्बत पहलू आहे असांजे मुआशरे जो। ऐं जॾहिं मुआशरो सफ़ा यानी बैक ते वञणु शुरू थींदियूं आहिनि इहे त तॾहिं जहिड़ी सुठाई अचण जी शुरूआत थींदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। पाण पंहिंजे महिमाननि हलंदासीं, इकरा ॾे हलंदासीं। हा अज़मत, इकरा खां पुछूं त इकरा ईद कीअं मल्हाईंदी आहे? ईद ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे। जीअं मां शुरू में तव्हां सां ॻाल्हि कई त बेसिकली ईद घर में त असां औरतुनि जो रंधिणे जे हवाले ई ॾींहुं हूंदो आहे, पर घणो करे त बाबा वारा जेके घर जा मर्द आहिनि से वेंदा आहिनि ईद निमाज़ ते, ऐं जेके ॿार हूंदा आहिनि घर में उन्हनि सां रौनक हूंदी आहे, उहे तयारु थींदा आहिनि ऐं असां रंधिणे जे हवाले हूंदा आहियूं। तूं त पाण जा नंढी लॻी पई, तूं हाणे साईं रंधिणे जे हवाले, पर माहौल हूंदो आहे न ईद जो त कुझु न कुझु पंहिंजे वॾड़नि जे लाइ ठाहिजे, या ईद जे हवाले सां घणो करे त सवयूं ठहंदियूं आहिनि, खीर मिक्स ठहंदो आहे। मिठी ईद आहे न? हा मिठी ईद आहे, बिल्कुलु मिठनि सां हीअ ठहे थी। बिल्कुलु बिल्कुलु। सरमत ॾे हलंदासीं। सरमत, तव्हांजूं जेके ईदियूं आहिनि कहिड़े ॻोठ में वधीक गुज़रियूं आहिनि? कोटड़ी शहर में घणी गुज़रियूं आहिनि। कोटड़ी शहर में हा भई, ॻोठ नंढे लाइ मेड़। मेड़, वाह 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 वाह। ऐं मेड़ जो माओ, वाह साईं वाह। यादि न ॾियारायो न, वरी फरमाइश प्रोग्राम थी वेंदो। हजवारी त हिते रखंदासीं माए। इंशाल्लाह इंशाल्लाह। अच्छा सरमत, हीउ जेको सॼो हिकिड़ो माहौल हले पियो, तव्हां छा था सम्झो त असांखे अॻिते हाणे छा करणु घुरिजे? मिसाल तव्हां हिकिड़ी फ़नकार बिरादरी आहे, उनखे छा करणु घुरिजे, शाइरनि खे छा करणु घुरिजे? सिंधु दरिया जे लाइ असांजी अॼु जी जिदोजहद न आहे। 97 98 खां असांजी जिदोजहद, असांजा गाना गीत उन जे दिफ़ा में, उन जिदोजहद जे लाइ आहिनि। उन दौर में बि वॾो हिकिड़ा माना जेको आहे सो एहतजाज थिया, ज़बरदस्त माण्हुनि जेको आहे साथ ॾिनो सिंधुअ सां। हाणे बि उन साथ जी सिंधुअ खे ज़रूरत आहे। बिल्कुलु। त इनशाला हीउ सिंधु जेको आहे सो उहो ई जल थल थी ईंदो ऐं वहंदो रहंदो। असांजी दुआउनि ऐं जिदोजहद कंदासीं असां। इंशाल्लाह। दुआउनि सां बि कमु रुकी न हलंदो, पर जिदोजहद ज़रूरी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। तमामु ख़ूबसूरत। सचल खां पुछंदासीं। सचल, माहौल त चेंज थियो आहे, पोइ छा घर भाती अधु हिते आहिनि अधु हुते आहिनि, कीअं मतिलबु ईद ॾींहुं मतिलबु जेको जॾहिं खां तव्हां शिफ्टिंग कई आहे त पोइ कीअं ईद मतिलबु थींदी आहे तव्हांजी? शुरूआती ईदूं ॻोठ वेंदा हुआ। हाणे मां त काफ़ी माना टाइम खां अचां पियो, 10-15 सालनि खां हिते अचां पियो पंहिंजे एल्बम में शो। इलाही दोस्त आहिनि, ईद कोन वेंदा आहियूं ॻोठ। अच्छा, ज़बरदस्त। क़िस्मती दोस्त इलाही थी विया आहिनि त ॼण हिते ई मज़ो साॻियो ई। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा सचल, हिन पासे अचणु ज़ाहिर तव्हांजे एज जा जेके बि नौजवान आहिनि, ॾिसो न दुनिया में कामयाबु तरीन मतिलबु हिकिड़ी स्टेजिस ते वेठा आहिनि, जंहिं बि शोबे में वञो त उते को न को संजो नौजवान वेठल आहे। तव्हां उन सभिनी दग खे छॾे डॉक्टरी, इंजीनियरिंग, वकालत, हीअ समूरा जेके ॿिया आहिनि शोबा आहिनि उन्हनि खे छॾे राग जे पासे अची विया। वरी राग में सफ़ा ख़ुश्क राग मतिलबु गज़ल ते तव्हां हलिया विया। कंहिं फ़ैसिलो कयो, कीअं पंहिंजे पाण खे तयारु कयो? पंहिंजो शौक़ु साईं, पंहिंजो शौक़ु नंढे हूंदे खां। ज़बरदस्त। उस्ताद केरु रहिया तव्हांजा? उस्ताद बुनियादी तौर ते ॾोकरी शहर में साईं सॼण सिंधी बि हूंदो हुयो। तमामु ख़ूबसूरत। वञो कवेलियो, वञो वञी पीढ़ीअ खे चओ वञा। उन्हनि मूंखे कंहिं क्लब ते उते म्यूज़िक जी सिखिया हलंदी, उस्ताद इंसाफ़ अली बुट, उन्हनि मूंखे बुनियादी सिखिया ॾिनी, हारमोनियम वग़ैरह सेखारियो। वाह वाह। उन खां पोइ उस्ताद ख़ादिम हुसैन सखीराणी, उस्ताद राशिद अली हैदरी ऐं ॿिया सभु जेके बि आहिनि, तमामु सभु वॾा वॾा नाला आहिनि। सॼण सिंधी सिलेक्शन कीअं थो करे? ज़ाती पसंदि आहे। हीअ कलाम महफ़िलनि में न ॻाईंदो आहे, हीअ पंहिंजी पसंदि आहे, पाण खे ख़ुशि करण लाइ हीअ कलाम ॻाईंदो आहे। तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। सरमत ॾे हलूं, सरमत खां ॾिसूं ॿियो गीत छा थो ॿुधाए। सरमत, ईद जो ॾींहुं आहे हाणे। ईद जो कलाम थी। वाह 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 वाह। बिल्कुलु।
जिन सां सजण साथ में से भलुई दूकन ईद मुबारक ॾियण लाइ भल जा मुर्की मिलन पिरी जे परचन असां पुणी दू कयूं अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा जियो जग में शाल सदा जियो जग में शाल सदा सिंगार करण वारा अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा हित सोना हज़ारे हिन कंहिंजे दिल खे नथा ॼाण हित सोना हज़ारे हिन कंहिंजे दिल खे नथा ॼाण करे यादि उहे ॾींहड़ा करे यादि उहे ॾींहड़ा इक़रार करण वारा मुबारक थई ओ ईद करण वारा अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा जियो जग में शाल सदा जियो जग में शाल सदा सिंगार करण वारा अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा हल गुम तूं गैरन सां तोखे कहिड़ा ॾींहं मिलणा भल घुम तूं गैरन सां तोखे कहिड़ा ॾींहं मिलणा पंहिंजी क़िस्मत अहिड़ी आ पंहिंजी क़िस्मत अहिड़ी आ ओ धार करण वारा अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा चवे सिकंदर शाहाणे मुंहिंजो मोहब ख़ुशियूं माणे चवे सिकंदर शाहाणे मुंहिंजो मोहब ख़ुशियूं माणे भली हर को ॾिसे हाणे भली हर को ॾिसे हाणे मूंखे त चिनण वारा अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा जियो जग में शाल सदा जियो जग में शाल सदा सिंगार करण वारा
थई ओ ईद करण वारा अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा। तमामु ख़ूबसूरत अॼु तोखे ईद मुबारक अथई ईद करण वारा ईद करे थो उनखे ईद मुबारक आहे, जेको ईद नथो करे त पोइ उन्हनि खे सरमद अॼु मुबारक न ॾिनी आहे। इहो हिसाबु पाण ब्रेक तां वापसि अची वठूं था त इहो सीन थियो कीअं। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था, ॾिसंदा रहो एॾी स्पेशल ट्रांसमिशन।